पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल कंदासीं पखो खां ज़ुल्फ़िकार अली बलोच जे रिपोर्ट मूजिब पूरे मुल्क जियां पखो शहर में भी इंडिया हुकूमत पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की गुस्ताखी करण खिलाफ़ पखो शहर में भी पीपल्स पार्टी के अगवाननि अब्दुल रब मुगेरी, हाजी नूर मोहम्मद मुगेरी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे मेन इंडस हाईवे ते रैली कढी वई। रैलीअ में मज़हबी अॻवाननि ऐं शहर वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली पीपल्स पार्टी जे कैंप खां थींदे पखो शहर जो गश्त कंदे प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि पारां रैलीअ में शरीक माण्हुनि खे ख़िताब कंदे चयो त मोदी हुकूमत पारां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका गुस्ताखी कई वई आहे इहा हरगज़ बर्दाश्त न कंदासीं। मुसलमाननि हमेशह अमन जो पैगाम ॾिनो आहे, पर ॿाहिरनि मुल्कनि हमेशह अहिड़ा अमल करे फ़साद फैलाइण जी कोशिशि कई आहे। हिननि चयो त पाकिस्तान जी हुकूमत खे घुरिजे त फौरी तौरु असांजे मुल्क अंदरि हलंदड़ भारत हुकूमत जी शयुनि ते पाबंदी लॻाए एहतजाज रिकॉर्ड करायो वञे। वधीक ख़बरुनि जे लाइ विज़िट कंदा पैगाम सिंध।